दिवस जे मौके ते अॼोके ॾींहं जो आख़िरी प्रोग्राम स्टेज ड्रामो हिनी ख़िते जी हिकिड़ी लाज़वाल तारीख़ी कहाणी नूरी ॼाम तमाची, प्यार जी कहाणी, उत्साह जी कहाणी, जंहिंमें स्ट्रगल आहे, जुस्तजू आहे, मुसलसल हल आहे, जेको असां सभिनी जे लाइ अॼु जे दौर में बि हिकिड़ो उत्साह आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सूरमिन मां हिकु सूरमी नूरी। तव्हांजी ख़िदमत में स्टेज ड्रामो नूरी ॼाम तमाची। Land. Jam Tamachi was a Sama king, a ruler of Sindh, whose kingdom was based in Thatta, an ancient city of this land. There are 3 lakes lying between Jhirk and Thatta. These are called the Kinjhar, Cholmari and Sonari. On the banks of Kinjhar Lake, broken walls are still visible that mark the site of an old fishing village. This village is considered to be the place of commencement of this great legend of Sindh, Nuri Jam Tamachi. According to this legend, a girl of this fisherman class named Nuri grabs the attention and consideration of Jam Tamachi, who madly falls in love with her and raises her above the ladies of royal blood. She was also called Gandri, her clean name. This legend has been retold countless times and is often used as a metaphor of divine love by Sufis. Its most beautiful rendering is found in the poetic compendium Shah Risalo of Shah Abdul Latif Bhitai, the great mystic poet of this land. By this anecdote, Shah shows that humbleness and modesty is the great thing and is meant to rise in the favor of the Creator. This theatre is being produced to show you an exemplary legend, a love account of a poor fisher woman and a king of his times who was already wedded twice. This story begins with a fine day when 2 spouses, 2 queens of the king Jam Tamachi, Seja and Asti, are discussing with each other about their beauty and ornaments.
मारुल ओ मारुल जी राणी ते ही आहे न सेजा राणी जूं ख़बरूं हा राणी सेजा सॼो ॾींहुं पाण खे गहन जे घट में वकोड़ियो पई हले। शादी थींदे 3 वरह थी विया अथसि पर जहिड़ो कर अॼु बि नई नवेली कुंवार। राणी सेजा खे ॾहनि सां ॾाढो प्यार आहे। मञा थी त गह मणिया सोन चांदी ज़ेब ज़ेबाइश इहे सभु सिंगार जूं शयूं आहिनि पर इन जो मतिलबु इहो त नाहे न जो सूंहं खे उन्हनि जो सहारो बणाए छॾिजे। ॾिस न मारुल मूंखे ॾिस न हथनि में कंगण अथम न गले में असी मिर्ज़ो न मथे ते अथम ऐं ॾिस किथे अथम बाह में बाही भूलो बेसर धोरी टिको छल्ला वाला ऐं मुंडियूं ऐं ॾिस छेरनि जी का छम छम अथम सेजा राणी वांगर। सूंह सोबिया ज़ेब ज़ीनत हुस्न जो सिंगार आ छेर छमका दूरियूं चूड़ियूं बस बदन ते बारा। सेजा भली केॾा बि ज़र ज़ेवर पाए पर ॼाम तमाची जो चाहत सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूंसां आहे मूंसां। कंदी
extremely happy on the beauty they had got and the jewels and trinkets they possessed. But on the other hand, King Jam Tamachi started remaining gloomy and miserable. बादशाह साईं, अज सुबह में निराशा ही आहे, चाकाई त आहे न? राग रंग जी महफ़िल कजे त जीअं मन जो मुझारो दूर थिए। माणक, तूं सोचींदो हूंदे ताऊं वक्त जो बादशाह ताकत दौलत ऐं दुनिया जा मिड़ई सुख मुंहिंजा गुलाम आहिनि ऐं जंहिं शइ ॾे बि हथ आङुर जो इशारो करियां उहा जन्नत जी नेमत वांगुरु मुंहिंजे अॻियां हाज़िर थियो पवे। पर उन जे बावजूद बि मुंहिंजो मन व्याकुल ऐं बेकरार छो आहे? शायद अंदर में को उडको, को विचार हूंदो या को मुंझल सवाल हूंदो जंहिंजी ॻोल्हा जे रस्ते ते हूंदा। ॻणती ऐं फिक्र त वक्त जे हाकिम जी फितरत बणिजी थी वञे। हू पंहिंजनि माण्हुनि लाइ हर पल ओन में हूंदो आहे। तख़्त ख्वाहिश हुजे त ई भलो, न त तौक़ ऐं तख़्त में को फ़र्क़ ई नाहे। हक़ी ॻाल्हि आहे साईं। मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां पंहिंजो वक़्तु पंहिंजनि राणियुनि सां गुज़ारियो त जीउ विंदरी पए। उते त वक़्तु हुस्न जी सारा ऐं ॻहनि जी सजावट वटि बांदी आहे। जेको लम्हो आऊं राणियुनि सां रहण लाइ थो घुरां, उहो लम्हो सारा ऐं तारीफ़ जो तलबगार आहे। ऐं हुस्न जा नाज़ ऐं ज़ेवरनि जी ज़बान खां कक थी पियो आहियां। जी साईं। मुंहिंजूं राणियूं पंहिंजे सूंह जे बांवर ऐं पंहिंजे ॻहनि जी चमक में एतिरियूं त ॿुॾल आहिनि जो हुननि जी नज़र मुंहिंजे अंदर जी ऊंधाइनि ते पवे ई नथी। हुननि जो जीअण पंहिंजी ज़ात ऐं बात लाइ आहे, मूं लाइ न। मुंहिंजी सलाह जे वठो त हा, चओ। कुझु ॾींहनि लाइ ॿाहिरि मंज़िल कजे। कंहिं ढंढ किनारे उॾंदड़ पखियुनि जे कतारुनि ऐं लहंदड़ सिज जी लाम में पंहिंजो अंदर ॻोल्हिजे। सही थो चईं। पोइ हलण जी तयारी कर।
जेको हुकुम। As recommended by his minister, Manik, one day the king, along with his companions, goes for hunting on the bank of the lake. During this activity, the king happens to observe an enormously stunning and beautiful young girl who is the daughter of a poor fisherman living permanently on the bank of same lake. The king not only likes her splendor, but the simplicity she carries. Without sensing further, the king sends his minister to the family members of that girl, Nuri, as his spokesperson. हाँ माणक, कहिड़ी ख़बर? ख़ैर आहे साईं। तुंहिंजी सलाह सुठी ई वक़्ताइती हुई। सुठी मौसम ऐं सुठो मंज़र आहे। अंदर खे सुकून मिली वियो। ॾाढो सुठो साईं, ॾाढो सुठो। हिन पासे हिकु तजली थी या का रोशनी हुई, ॾाढी वणंदड़ हुई, जंहिं अंदर जी मौसम खे बहार बणाए छॾियो। हा, तजली हूंदी। तो बि ॾिठी छा? जी साईं, उहा तजली मुहाणनि जी छोकिरी नूरीअ जी हुई। नूरी? Relatives of Nuri always remained busy in their labor, the fishing and making boats.
This theatre is being produced to show you an exemplary legend, a love account of a poor fisher woman and the killing of काका किंझर, ओ काका किंझर, बादशाह जाम तमाचे जो वजीर माणक आयो आहे। तुसी कम आयस? हाँ, बादशाह जो वजीर मुझे दर ते अलाए छा छो, रब खैर कजी। पोइ छा चवांस? अरे चूंदे वरी छा, बाबा भली अचे, मालिक आए। किंजर खान खुश आहीं? तुझू दुआऊं बाबा, असा गरीबन खां अलाए कहिड़ी गलती थी आ। का गलती कोन थी आहे, बस बादशाह जाम तमाची तोसां मिलण थे चाहियो। बादशाह मूसी मिलण तो घुरे? हाँ, पोए बाबा जेकी हुकुम आऊं हलां थो। तू न हल, हू पाण तोसां तुझे घर मिलण आयो आहे। हाँ हाँ, आऊं खेन ॿुधायां थो। गंद जनी जी गोद में हो जता बड़ा पोशाक हो, गंद जनी जी गोद में जंहिंजा पाबोड़ा पोशाक, हाणे उन्हीअ जो ताक ॾिस राजा रिझी आयो हो। साईं, असां गरीब गंदरनि जी खिखिन झूपड़ियुनि में तोखे भलीकार बादशाह। किंजर आऊं कंहिं कम सांगे तो वटि हली आयो आहियां।
भली करे आए मूं लाइ जेकी हुकुम साईं। मुंहिंजो को वॾो त आहे कोन जेको तोसां इहा ॻाल्हि करे, ऐं नौकर हथां इहो न्यापो ॾियणु मूं मुनासिब न समझो। सो आउं पाण हली आयो आहियां तो वटि। भली करे आए मूं लाइ जेकी हुकुम साईं। तुंहिंजी धी नूरी हाँ साईं, उन्हीं खां अलाए कहिड़ी ग़लती थी। चरी आहे साईं, चरी सुबुह सवेर वञे थी पीर होंदड़े ते मिटी खयो थी मुंह ते हणे त मलूक थींदसि। साईं, अंग उघाड़ा कोझा मोहाणा खिखिन खारिन में रहण वारा भी कॾहिं मलूक थिया भला साईं? आऊं नूरीअ सां विहांउ करण थो चाहियां, खेसि पंहिंजी राणी बणाइण थो चाहियां। Jam Tamachi, the king, proposed poor Nuri and asked her father Kinjal to consent this humble demand. Kinjal happily accepted king's aspiration and both got married.
parents of Jamtamachi, the king, were extremely displeased on his decision of wedding a poor girl who, they thought, was not up to the standard of a king. मारुले, ओ मारुले, जी राणी, ॾिस ॾिस सेजा राणी कीअं पई रोए। आहे बि रोण जी ॻाल्हि, पहाड़ आई आहे मूं मथां, पाछी इहो सही न कयो। राणी जी वॾी सखी त आहे ई पहाड़, ॾुखारी न थी। कुझु ॾींहंनि खां पोइ तूं बि मूं जियां टहक ॾेई खेलंदीअ। रुगो अचे त ॻाल्हायांसि थी। वाह वाह, छा ॻाल्हाईंदी आं? उहो ई त, जे ईअं ई करणो हुई त मुंहिंजी ज़िंदगी छो बर्बाद कई? ज़िंदगी बर्बाद। ॿुधी पई मारुल? हा राणी, घणी जज़्बाती न थी। गहगटा पाए, हार सिंगार करे, राणी थी पंहिंजो मन विंदराए। न न न त वेठी रो, पार कढी पिरीअ जा। तोखे ख़बर कोन्हे आस्ती त पंहिंजे नई बहार आहे केरु? केरु आहे? मुहाणी आहे। हा मारुल? हा राणी, नूरी किंजर गंदरे जी धीउ आहे। इहो त बादशाह ग़लति कयो आहे। हा न, आऊं बि इहो ई त चवां पई। हा हा, अचे अचे या मुहाणी महल में त स्वागत था करियूंसि। खुश त आई न नूरी? हाँ, पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे जे अघाई। हा नूरी, चओ। तूं समो सरदार आहीं, आऊं मुहाणे पेट जी आहियां। मुंहिंजनि एबनि खे न ॾिसजांइ। तुंहिंजी ज़ात वॾी ऐं आऊं गंदरी ग़रीब आहियां। न नूरी, न, तूं इहो सोच बि न। तो में को बि ऐब नाहे। तुंहिंजी निवड़त, न्याज़ ऐं सादगी त मुंहिंजो मन मोहियो आहे। पोइ बि आऊं तोखे उन बेमिसल रब जो वास्तो थी ॾियां। मता मूंखे दिलि तां लाहे छॾी। न, ईअं कॾहिं न कंदुसि, कॾहिं बि न।
दरबार मां थी अचां, पोइ मानी गॾिजी था खाऊं। हाँ। One fine day, when King Tamachi is not in the palace, both senior queens, Asti and Seja, point Nuri ridiculously and make joke of her. सेजा, हाँ अस्ति। तोखे हिते मच्छीअ जी का तिखी खिख नथी महसूस थिए? हाँ, नक ई सुकाए छॾियो आहेसि। अहिड़ी खिख त मच्छीअ जी खार न ई छिॼनि मां ईंदी आहे, अहिड़ी आहे न? हाँ, बिल्कुलु अहिड़ी, पर हिते छो पई अचे? इहा नई राणीअ जी खुशबू अथई। मच्छीअ जी खिखी धप? हाँ। इहो भला कीअं? जिन जो खाधो कूड़ियूं हुजनि ऐं पोशाकूं पाबोड़ा हुजनि, उन्हनि मां कहिड़ी अतुर ऐं अंबीर जी खुशबू ईंदी? हाँ, त बादशाह खे इन सुरईअ खुशबू मोयो आहे। हाणे त महल बि ढंढ जो किनारो बणिजी वियो आहे। हल हल, मूंखां हिते नथो बीहजे। हाँ हाँ, हल त हलूं। छा थियो नूरी? छा थियो? तू समय आऊं गंदरी मूने ए पंजो पसी राण रू मता मगर मटी। You are the Sun King, I fisher maid with many defects. Seeing your queens, let me not be of your nearness bereft. तू समय आऊं गंदरी मूने ए व्यापार पसी ली लगार मता मांगर मटी। You are Summer King, I Gandri maid of many defects. Turn not away from me because of fish's smell. तू तमाची तड़धनी मुहाने में मुखे दुहाग न दे नाले सेस तुझे।
You are the ruler Tamachi. I am Fisher Maid. Think not of living one whom you have wed. ॾिसी पई सेजा? हाँ ॾिसां पई। इहो अथई पंहिंजो बादशाह जेको मुहाणीअ लाइ ॾियार कुल्हे ते रखियो पियो वञे। किथे जाम तमाची किथे मेहमानी किथे हाथ में सिंधु किथे मेहमानी किथे हाथ में सिंधु किथे मेहमानी किथे हाथ में सिंधु किथे मेहमानी लिखो दो कदम जो लिखो दो कदम जो तुम्हारे आए जाम तमाची धड़कना दे आए जाम तमाची धड़कना दे चारों धाम को लेते हो मछलियों को मारे आए जाम तमाची। जबरदस्त तव्हांजे तारियुनि जी गूंज ॿुधाईंदी त हिन ड्रामे तव्हांजे दिलनि खे केतिरो छुयो। तारियूं अञा नथियूं ॿुधाइनि पयूं। इहा थी ॻाल्हि। मौजूद ख़वातीन हज़रात, कल्चर डिपार्टमेंट, टूरिज्म एंड एंटीक्विटी डिपार्टमेंट के पारा तव्हांजी ख़िदमत में ड्रामो नूरी जाम तमाची पेश कयो वियो। इन ड्रामे के जंहिं शख्स लिखियो ऐं पोइ वरी डायरेक्ट कयो, उन लेखारीअ ऐं हिदायतकार जो नालो आहे शाहनवाज़ भट्टी। उन जे लाइ खोड़ साथियूं तारियूं। ऐं हाणे मां मुंहिंजे ज़िम्मे में इहा आहे त मां उन्हनि फनकारनि जो तारुफ़ तव्हां ताईं पहुचायां। हिकु करे उहे स्टेज ते ईंदा ऐं तव्हांजे तारियुनि जी मोट उन्हनि जी भली कार कंदी। त पहिरियां हिन ड्रामे में तव्हां लाॾा ऐं गीच ॿुधा। उनखे ॻाइण ऐं सजाइण वारी हुस्ना परवीन ऐं संदसि टीम। इन खां पोइ इन ड्रामे में आस्तीअ जो किरदारु अदा करण वारी सिंध जी ख़ूबसूरत फनकारा फातिमा रिन। जेकॾहिं तव्हांखे हिन जो कमु वणियो आहे त भरपूर तारियूं वॼायो। हाणे अचे थी हिन ड्रामे में किरदारु अदा करण वारी सेजा फ़ाइज़ा सोलंकी। उन खां पोइ मारुल कौनैन।
बादशाह सलामत जो वजीर मालिक रिजवान मिर्जा। इन ड्रामे में जै फनकार नूरीअ जे पीउ किंझर जो किरदार अदा कियो उहो असांजे हिन ड्रामे जो मेकअप आर्टिस्ट भी आहे, उन गेटअप भी ॾिना आहिनि। तव्हांजे साम्हूं अचे थो AB ओठो। उन खां पोइ यकीनन हिन ड्रामे जो मरकज़ी किरदार सिंध जी सूंह नूरीअ जो किरदार अदा करण वारी असांजी ख़ूबसूरत फनकारा रुखसाना सूमरो। उन खां पोइ सिंध जो तमामु वॾो महान अदाकार जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे तमामु घटि आहे, ॼाम जो किरदार अदा करण वारो लीजेंड एक्टर इसरा लगारी। इनमें तव्हां ज़ाहिर पसे पर्दा भी कम हूंदो आहे, खोड़ 17 माण्हू हूंदा आहिनि। आर्ट डायरेक्टर जेको हुयो हिन ड्रामे जो उहो आहे अनवर सोलंगी। हिन ड्रामे में असिस्टेंट डायरेक्टर, जी हाँ असिस्टेंट डायरेक्टर असांजे रेडियो स्टेज ऐं टेलीविज़न जी मशहूर फनकारा जंहिं हिन ड्रामे खे असिस्ट कयो, असिस्टेंट डायरेक्टर ऐं किंझर जी घरवारी ऐं नूरीअ जे माउ जे किरदार में तव्हां हुनखे ॾिठो फरहाना अनीस। आख़िर में हाणे मां उन शख्सियत खे छॾींदुसि जंहिं पंहिंजे फनी कैरियर जो आगाज़ त लिखण सां शुरू कयो रेडियो ते, उन खां पोइ टेलीविज़न जे लाइ स्टेज खोड़ सारा ड्रामा लिखिया ऐं डायरेक्ट कया। तव्हां अॼोके ड्रामे में उनजे लिखनि खे ऐं उनजे डायरेक्शन खे महसूस कयो हूंदो। असांजा सिंध जा विसरियल लफ़्ज़ हुन माण्हूअ हिन ड्रामे में ॾेई करे उन्हनि खे हिकिड़ी नई ज़िंदगी बख़्शी। इन्हनि काविशनि खे हिन ताईं मंज़िल ताईं पहुचाइण वारो उहो शख़्स जंहिं हिन ड्रामे खे न सिर्फ़ लिखियो बल्कि डायरेक्ट भी कयो। ॾाढो ॾुखियो कमु आहे। इन ॾुखे कम खे सवलाई सां सरअंजाम ॾियण वारो शाहनवाज़ भट्टी। हिकु भेरो वरी मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त भरपूर ताड़ियूं वॼायो ऐं उन खां पोइ पंहिंजे फनकारनि डायरेक्टरनि खे मां बि अर्ज़ु कंदुमि त स्टेज खां उहे वापसि वेंदा। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में ड्रामा नूरी जाम तमाचे जो डायरेक्टर ऐं संदसि टीम इन्हनि गुलनि सां उन्हनि खे अलविदा कजे थो इन दुआ सां त इंशाअल्लाह अॻे भेरे वरी जॾहिं मौक़ो मिलंदो त इहे भरपूर नमूने सां सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कंदा, तारीख़ खे अदब खे उजागर कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जेके महिमान आया परे खां कई आया उन्हनि सभिनी जा बि असां थोराइता आहियूं ऐं लोकल जेके हितां जा मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जा असां थोराइता आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। सिंधी सोशल मीडिया जो पहिरियों वेब नेटवर्क इलेक्ट्रॉनिक डायरी सिंधी सक़ाफ़त तहज़ीब ऐं तमद्दुन जो तर्जुमान हिकु अहिड़ो वेब नेटवर्क जेको गुज़िरियल साल खां सिंधी अदबी प्रोग्राम आर्ट ऐं सक़ाफ़ती म्यूज़िक दुनिया जे कुंड कुर्छ ताईं पहुचाए रहियो आहे। अव्हां जी सलाहुनि ऐं तजवीज़ुनि जो इंतज़ारु रहंदो।